अचो त दुनिया जे पहिरें फिल्म शाइर जो निराली अंदाज़ सां अभ्यास करियूं। दोस्तो, ही चैनल सब्सक्राइब करियो ऐं पोइ ही शेयर पढ़ो। कजे जीअं केचन लाइ तीअं तव्हां की न कयो, वेझाए विधो, विख न खईं हिकिड़ी, कन रिसालनि विञाए विधो लिखियो आहे। शेर जो मतिलबु इहो आहे, जीअं केचन लाइ तोखे करणु खपंदो हो तीअं तूं कोन कयो, जीअं त तुंहिंजी हिकमत अमली कमु करण जो अंदाज़ जोॻो कोन हो, उन करे हिक विख जेतिरे कम खे, नंढड़े कम खे विञाए विधई, समूरी रांदि हाराए छॾे। अव्हां कॾहिं को जबल हथ सां केराईंदे ॾिठो आहे? भला कंहिं बीठल रेल गाॾीअ खे हिकु आङुर जी ताक़त सां लोॾींदे ॾिठो आहे कंहिंखे? सीमेंट जे फर्श खे भञण लाइ कंहिं मज़ूर खे हथनि सां धकु हणंदे ॾिठो आहे? न, कॾहिं बि न। हर कम लाइ घुर्बल हिकमत अमली हुजे थी। अव्हां शींहं जे शिकार ते हथें ख़ाली कॾहिं बि कोन था वञी सघो, उन लाइ सभु सामान खणी वञणा पवंदा। जेकॾहिं अव्हां शींहं जे शिकार ते हथें ख़ाली विया या कंहिं मज़ूर फर्श खे हथनि सां भञण जी कोशिशि कई, कंहिं माण्हूअ रेल गाॾीअ खे हिकु आङुर सां धिको ॾेई अॻिते हलाइण जी कोशिशि कई त दुनिया खिलंदी ऐं उन खिल में इहो जुमिलो ज़रूरु हूंदो त हीउ कमु ईअं नाहे थींदो। लतीफ़ साईं बि ससुईअ सां उहा ई ॻाल्हि पियो करे त तूं सही हिकमत अमलीअ सां अॻिते कोन वधी आहीं, तंहिं करे इहो कमु जेको हिकु विख जेतिरो मस हो उहो थी कोन सघियो। दुनिया जा सभु कम घुर्बल तदबीर, दूरंदेशी, सियाणप सां थींदा आहिनि। लतीफ़ जो इहो सबक़ु असां सिंधियुनि खे सोन जहिड़ो आहे, छो त असीं बि हिन इल्म खां ख़ाली आहियूं।